रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 38 एक्सरसाइज नंबर 4.7 मश्क 4.7 पार्ट 4 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। ॿारनि जा असां चौथों नंबर क्वेश्चन है फॉर वाट वैल्यू ऑफ m x plus 2 is factor of 4x cube minus 7x square plus 6x minus 3m m जे कहिड़े मुल्ह जे लाइ x plus 2 हिन पोलिनोमियल 4x क्यूब माइनस 7x स्क्वायर प्लस 6x माइनस 3m जो जुज़ो आहे। ठीकु आहे वारो। हाणे ॾिसो न त हिते m जो उहो मुल्ह हुजणु खपे जॾहिं x प्लस 2 हिन पोलिनोमियल खे डिवाइड करे त पाछी असांखे 0 मिले। ठीकु आहे वारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे छा करिणो आहे हिते m जो उहो मुल्ह ॻोल्हणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। वारो सॉल्यूशन लिखण खां बाद में हाणे असां हिन सम के कहिड़े मेथड जे थ्रू सिंप्लीफाई कंदासीं साइंथेटिक डिवीजन मेथड जे थ्रू। हाणे उन में सभ खां पहिरियों स्टेप छा हूंदो आहे सभ खां पहिरियों स्टेप इहो हूंदो आहे त फाइंड द डिवाइज़र। हाणे उहो डिवाइज़र असांखे किथां मिलंदो ॾिसो वारो हिते असांखे लीनियर पोलिनोमियल छा गिवन आहे x प्लस 2 त असां हिन खे छा जे बराबरि रखी वेंदासीं 0 जे बराबरि। त पोइ हिते हाणे असांखे x जो मुल्ह छा मिलंदो प्लस जो 2 पियो आहे असां उनखे खणी राइट साइड रखंदासीं त पोइ थींदो त x इज़ इक्वल टू -2 यानी असांखे डिवाइज़र छा मिलियो -2। हाणे उन खां बाद में असीं छा कंदासीं हीउ जेको पोलिनोमियल असांखे गिवन आहे उन खे लाइ असां हेठि रखंदासीं त पोइ असां हिन खे लिखंदासीं त p ऑफ x इज़ इक्वल टू 4x क्यूब माइनस 7x स्क्वायर प्लस 6x माइनस 3m। ठीकु है बारो। हाणे असां हिते छा कंदासीं जेको ॿियो नंबर स्टेप आहे उन में इहो आहे त जेको असांखे पोलिनोमियल गिवन आहे असां उन जा कोफिशिएंट लाइ हेठि रखंदासीं। त पोइ हाणे हिते असां वटि एक्स क्यूब जो कोफिशिएंट छा आहे उहो असां वटि आहे 4 एक्स स्क्वायर जो -7 एक्स जो 6 लास्ट में असां वटि पियो आहे -3m जेको कांस्टेंट पियो आहे। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां डिवाइज़र खे खणी हिननि कोफिशिएंट्स जे लेफ्ट में यानी खाॿे पासे रखी वेंदासीं त पोइ हिते थींदो -2। अहिड़े तरीक़े सां हाणे ॿारो असांखे छा करिणो आहे पहिरियों नंबर कोफिशिएंट आहे असां उन खे लाइ हेठि रखंदासीं। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असांखे छा करिणो आहे त जेको कोफिशिएंट लाइ असां हेठि रखियोसीं उन खे खणी डिवाइज़र सां कंदासीं ज़रब। जेको असांखे जवाबु मिलंदो उन खे असां नेक्स्ट कोफिशिएंट जे हेठां रखंदासीं। ठीकु आहे ॿारो। त थियो हिते ॿी चौक 8 त थी वियो माइनस जा 8। जॾहिं असां माइनस जे 7 ऐं माइनस जे 8 खे जोड़ कंदासीं जवाबु छा ईंदो माइनस जा 15। त पोइ हिते लिखंदासीं त -15। वरी असां हाणे छा कंदासीं त माइनस जो जेको 15 पियो आहे उन खे खणी माइनस जे 2 सां ज़रब कंदासीं जवाबु असांखे मिलंदो 30। असां 30 खे 6 जे हेठां रखियोसीं। हाणे असां 6 ऐं 3 खे जॾहिं जोड़ कयोसीं जवाबु छा मिलियो असांखे जवाबु मिलियो 36। ठीकु आहे ॿारो। हाणे असां 36 खे खणी -2 सां ज़रब कंदासीं त जवाबु असांखे छा मिलंदो जवाबु मिलंदो 72 माइनस जा। त पोइ असां हिते हाणे -72 खे -3/m जे हेठां रखियो। हाणे असां छा कंदासीं -3m ऐं -72 खे जोड़ कंदासीं त पोइ इहो थी वेंदो त -3m -72। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो हाणे छा करिणो आहे त असांखे -3m -72 मां m जो मुल्ह ॻोल्हणो आहे। हाणे उन जे लाइ असां छा कंदासीं त ॾिसो ॿारो हाणे असांखे कंडीशन छा गिवन आहे x प्लस 2 हिन पोलिनोमियल जो जुज़ो तॾहिं बीहंदो जॾहिं पाछी जेको आहे उहो 0 बचे। त पोइ असां हाणे लिखंदासीं त -3m -72 इज़ इक्वल टू r। त r असां वटि छा बीहे 0 त पोइ लिखंदासीं -3m -72 इज़ इक्वल टू 0। हाणे त छा थींदो जेको ही माइनस जो 72 पियो आहे उहो राइट साइड शिफ्ट थी वेंदो त पोइ थींदो त -3m इज़ इक्वल टू 72। ॾिसो ॿारो हाणे असां छा कंदासीं त हिन खे m जे लाइ रीअरेंज कंदासीं। उन जे लाइ जेको 3 ज़रब में पियो आहे हेॾां ईंदो त छा में थींदो इहो थींदो वंड में। त पोइ थींदो त -m इज़ इक्वल टू 72/3। ॾिसो ॿारो
हाँ जी टे जी टेबल है वह 72 ते घणा दफ़ा वेंदी 24 दफ़ा। तो पोइ हाणे असांखे माइनस एम छा जे बराबर जवाब मिलियो 24। तो पोइ हाणे असां माइनस कीअं ख़त्म कंदासीं, असां बिनी साइड माइनस ज़रब ॾेई वेंदासीं। तो पोइ हिते जेका एम वारी माइनस है वह ख़त्म थी वेंदी ऐं हिन साइड छा जवाब ईंदो माइनस 24। तो पोइ असां हिनखे लिखंदासीं त एम इज़ इक्वल टू माइनस 24। ठीक है ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो, इहो असांखे आंसर मिलियो। ॿारो हींअर असां 5 नंबर क्वेश्चन है, फॉर वाट वैल्यू ऑफ एम -1 इज अ जीरो ऑफ द पोलिनोमियल पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब माइनस 4mx स्क्वायर प्लस x माइनस 1। ठीक है ॿारो, हाणे हिते पियो चए त एम जे कहिड़े मुल्क जे लाइ -1 पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब माइनस 4mx स्क्वायर प्लस x माइनस 1 जो जीरो ऑफ द पोलिनोमियल है। यानी हिते असांखे छा करिणो आहे, एम जो मुल्क ॻोल्हणो आहे। जॾहिं असांखे हिते एम जो मुल्क मिली वेंदो उन खां बाद -1 इन पोलिनोमियल खे मुकमल बणींदो। ठीक है ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं, उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। ॾिसो ॿारो, ही सम कहिड़े मेथड जे तहत सॉल्व थींदो, ही सम साइंटिफिक डिवीजन मेथड जे तहत सॉल्व थींदो। हाणे उन जे अंदरि पहिरियों स्टेप छा हो, उन जे अंदरि असां वटि पहिरियों स्टेप छा आहे, पहिरियों स्टेप असां वटि आहे त फाइंड द डिवाइज़र। हाणे हिते असां वटि डिवाइज़र गिवन आहे, उन जो मूल्य छा आहे त डिवाइज़र इज इक्वल टू -1। उन खां पोइ असां छा कंदासीं, जेको पोलिनोमियल गिवन आहे उन खे असां लाइ हेठि रखंदासीं। पोइ असां लिखंदासीं त पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब माइनस 4mx स्क्वायर प्लस x माइनस 1। ठीक है ॿारो, हाणे असां वटि ॿियो नंबर स्टेप हुयो त जेका पोलिनोमियल असांखे गिवन आहे उन जा कोएफिशिएंट लाइ असां हेठि रखंदासीं। तो पोइ हाणे हिते असां वटि एक्स क्यूब जो कोएफिशिएंट छा आहे, उहो आहे असां वटि 2। तो पोइ असां रखंदासीं त 2 ऐं एक्स स्क्वायर जो कोएफिशिएंट छा आहे, उहो असां वटि आहे -4m, एक्स जो कोएफिशिएंट आहे असां वटि 1 ऐं लास्ट में असां वटि पियो आहे -1। ठीक है ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे जेको असांखे डिवाइज़र गिवन आहे असां उन खे खणी इन्हनि जे लेफ्ट में रखी वेंदासीं। त पोइ इहो थींदो त -1 अहिड़े तरीक़े सां। ठीक है ॿारो, हाणे उन खां बाद में असांखे छा करिणो आहे त जेको पहिरियों कोएफिशिएंट आहे उन खे लाइ असां हेठि रखंदासीं। तो हिते थी वियो 2। हाणे असां जेको कोएफिशिएंट असां लाइ हेठि रखियोसीं उन खे खणी डिवाइज़र सां ज़रब कंदासीं, यानी 1 ॿ 2। त हिते रखंदासीं -2। हाणे छा कंदासीं, -4m खे जोड़ करे वेंदासीं -2 में। तो पोइ असां वटि जवाब छा बीहंदो, असां वटि जवाब बीहंदो त -4m -2। ठीक है ॿारो, हाणे असां छा कंदासीं त -4m -2 खे खणी -1 सां जॾहिं ज़रब कंदासीं त असांखे जवाब मिलंदो 4m + 2। जॾहिं असां 1 में जोड़ कंदासीं 4m + 2 त पोइ जवाब असांखे मिलंदो 4m + 3। जॾहिं असां 4m + 3 खे -1 सां ज़रब कंदासीं त असांखे जवाब छा मिलंदो, असांखे जवाब मिलंदो -4m -3। ठीक है ॿारो, जॾहिं असां -1 खे -4m -3 में जोड़ कंदासीं जवाब असांखे मिलंदो -4m -4। अहिड़े तरीक़े सां ॿारो, हाणे असां हिते छा कंदासीं त -4m -4 खे r जे बराबर रखी वेंदासीं। त पोइ थींदो त -4m -4 इज इक्वल टू r। ठीक है ॿारो, ॾिसो ॿारो, जॾहिं -1 जीरो ऑफ द पोलिनोमियल तॾहिं हूंदो जॾहिं ही हिननि खे कंप्लीट वंडे पी ऑफ एक्स के यानी पाछे सां वटि 0 बचे। तो पोइ हिते हाणे असां छा कंदासीं त r जो मूल्य रखी वेंदासीं 0। ॿारो, असां वटि अॻियो स्टेप थींदो त -4m -4 इज इक्वल टू 0। हाणे असां हिते छा कंदासीं त जेको माइनस जो 4 पियो आहे उन खे खणी असां बराबर जे साॼे पासे रखंदासीं। त पोइ इहो थींदो त -4m इज इक्वल टू 4।
ठीक है बारो। अड़े तरीक़े से हाँ असां छा कंदासीं त हिते जेको असां वटि माइनस जो 4 पियो आहे इन खे खणी हेॾा वंड में रखी ईंदासीं, छो जो हिते असां वटि ज़र्ब में पियल आहे। त पोइ थींदो त m इज़ इक्वल टू 4 अपॉन -4। त पोइ हाणे असां छा कंदासीं त 4 जी टेबल 4 ते हणंदासीं त जवाबु असां वटि छा थो बीहे, हाणे 4 जी टेबल 4 ते वई त पोइ जवाबु असां वटि बीहंदो 1 माइनस जो, त थी वेंदो त m इज़ इक्वल टू -1। अहिड़े तरीक़े सां हाणे पोइ समय में मूं छा कयो हो त जस्ट नंबर खणी वियो, साइन उते पई हुई, उन खां बाद में वरी मूं छा कयो हो त साइन ज़र्ब करे जेका m वारी साइड पियल हुई त उन खे ख़तमु कयोसीं। ठीकु आहे, ॿिन्ही साइड साइन ज़र्ब करे उन खे सिंप्लीफाई कयोसीं ऐं हिते मूं छा कयो आहे डायरेक्ट नंबर ऐं साइन हेॾा डिवीजन में खणी वियो आहे, त ॿई तरीक़ा सही आहिनि अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो, त पोइ असांखे हाणे आंसर छा मिलियो -1 ॿारो। अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह वाही।